बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं पंहिंजे दोस्तनि सां दड़ी में सोलंगी साहब आहे ऐं ॿियनि दोस्तनि सां निकिरी चुको आहियां मोरे लाइ। ऐं उते मोरोबार सां ॻाल्हायो अथऊं, कादिर बख़्श साहब वारनि सां टाई अप कयो अथऊं। सॼो मामिलो इंशा अल्लाह ताला असां दोस्तनि सां गॾु उते पहुचूं था। ॿियनि दोस्तनि खे मां चवां थो त उहे दोस्त पहुचनि, पाण सूरत हाल ॾिसूं त उते कहिड़ी पोज़ीशन आहे ऐं दोस्तनि जी कहिड़ी ऐं कीअं मदद करे सघिजे थी ऐं कानूननि में या जेका बि तरीक़ेकार आहे उन ते असां सिंध जे माण्हुनि सां ॿीहर ऐं उन्हनि खे चवां थो त असां तव्हां सां क़दम ब क़दम हिन ॾुखी घड़ी में, ॾुख जी घड़ी में, तकलीफ़ जी घड़ी में सिंध जे उन शऊर, सिंध जे उन बाकिरदार माण्हुनि सां गॾु आहियूं जेके सिंध जे पंहिंजे ज़ाती मफ़ादनि लाइ न पर सिंध जे मसइलनि ते, सिंध जी नीलामी ते सरापा पुरअमन एहतिजाजी आहिनि। ऐं उन्हनि ते जेकॾहिं पुरअमन एहतिजाजनि ते के गोलियूं हलायूं आहिनि, कंहिंखे उनखे मारियो आहे या उन्हनि खे मूं ॿुधो आहे त 60 खां मथे माण्हू जेको आहे सो अॼु जेल में पेश कया विया आहिनि उन में ATC कोर्ट में। असां उन्हनि सभिनी शयुनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हीअ पहिरीं मूं चयो हो त हीअ जेका आहे सा तव्हांखे यादि हूंदो डॉक्टर फ़ारूक लंजार जो जॾहिं मामिलो हलियो पिए, मूं उन वक़्तु ते दाऊं कयूं त पॉलिटिकल पुलिस आहे, उहा पुलिस जेका असां पॉलिटिकल फोर्स थियल आहे, पॉलिटिकल यूज़ थी थिए। ऐं असां पहिरीं पहुतासीं जॾहिं जतोई साहिब जो मसइलो थियो मुर्तज़ा ख़ान जो, तॾहिं बि असां एजिटेट कयो। ऐं सम्झां थो त हींअर मोरे में मुर्तज़ा जतोई साहिब जो अहम किरदारु आहे। जेकॾहिं दोस्तनि खे के पार्टियूं हलाइणियूं आहिनि ऐं चाहिनि था सिंध जा माण्हू उन्हनि ते विसाह कनि ऐं उन्हनि सां गॾिजी बीहनि त पोइ उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। ऐं जेका ताड़ी हूंदी आहे उहा हिकु तरफ़ी न वॼंदी आहे ऐं असां सम्झूं था त हर माण्हू खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। महिरबानी।